أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقال الذي اشتراه من مصر لامرأته أكرمي مثواه عسى أن ينفعنا أو نتخذه ولدا وكذلك مكنا ليوسف في الأرض ولنعلمه من تأويل الأحاديث والله غالب على أمره ولكن أكثر الناس لا يعلمون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحابه أجمعين أما بعد सूरह यूसुफ जी 21 नंबर आयत आहे। इन आयत में हाणे यूसुफ अलैहिस्सलाम कनान मां मूव थिया मिस्र में। कनान में जेका उन्हनि जे ॿाहिरि उन्हनि खे खूह में विधो, सॼो ख़रीद कयो, काफ़िले उनखे कढियो, ख़रीद कयो ऐं मिस्र में आया। मिस्र में उन्हनि खे कंहिं वरितो। हाणे न्यू लाइफ यूसुफ अलैहिस्सलाम जी स्टार्ट थी थिए। त इन न्यू लाइफ में अल्लाह सुब्हानो ताला छा थो फरमाए, इन सीन में यूसुफ अलैहिस्सलाम जी जेका रहाइश आहे उहो सॼो न्यू होम ऐं न्यू लाइफ स्टार्ट थी थिए। त अल्लाह सुब्हानो ताला चए थो, ऐं मिस्र वारनि मां जंहिं खेसि उन्हनि खे ख़रीद कयो ऐं पंहिंजी ज़ाल खे चयो त हिन खे चङी तरह या इज़त वारी ताज़ीम कजां त असांखे को फ़ाइदो ॾिए या असां उनखे पंहिंजो पुटु कयूं। इहो यूसुफ अलैहिस्सलाम खे कंहिं ख़रीद कयो? मिनिस्टर अल अज़ीज़ चवंदा आहिनि वज़ीर जेको हूंदो आहे उनखे अरबी में वज़ीर ई चवंदा आहिनि, पर अल अज़ीज़ चवंदा आहिनि जेको वॾो वज़ीर हुजे, जीअं चीफ मिनिस्टर जेके चइजे उनखे चवंदा आहिनि अल अज़ीज़। त अल अज़ीज़ उनखे ख़रीद कयो। त इन में अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो मिस्र जो इजिप्ट जो ज़िक्र क़ुरान में इलाही थियल आहे। हाणे किनान जो ज़िक्र नाहे थियल। कनान या कनान चवंदा आहिनि अरबिक में। उतां यूसुफ अलैहिस्सलाम मूव थिया इजिप्ट मिस्र में। त कनान जी को बि ज़िक्र नाहे ऐं जंहिं काफ़िले उनखे ख़रीद कयो, वरी कहिड़े नमूने यूसुफ अलैहिस्सलाम उन ॿी इजिप्ट जी मार्केट में आयो, इन जो को बि ज़िक्र नाहे। त अल्लाह सुब्हानो ताला असांखे ॿुधाइण थो चाहे त जेके शयूं इंसान जे फ़ाइदे लाइ आहिनि अल्लाह ताला उहे असांखे ॿुधायूं आहिनि। ऐं मिस्र में जेको वॾो रोल आहे क़ुरान में मिस्र जो, ॿ नेशन हुयूं। हिकिड़ियूं उहे त बनी इसराइल केरु हुया? जेके असां चवंदा आहियूं इसराइल या यहूदी। याकूब अलैहिस्सलाम जो ॿियो नालो हुयो इसराइल, उनजो निकनेम इसराइल चवंदा आहिनि। उनजे ॿारनि खे, उनजा जेके पुट हुया उनखे बनी इसराइल चयो वेंदो आहे। त उहे कनान मां मूव थिया मिस्र यूसुफ अलैहिस्सलाम जे करे। उहे कीअं थिया उनजे बारे में बि अॻिते ॻाल्हाईंदासीं। त अल्लाह सुब्हानो ताला असांखे ॿुधाए थो त मिस्र मां हिकिड़े ॼणे उनखे ख़रीद कयो। हाणे मार्केट हूंदी जिते इंटरनेशनल मार्केट हूंदी ऐं उते माण्हू जेके शाहूकार हूंदा ॿियनि मुल्कनि जा थी सघे थो हुजनि। त अल्लाह ताला चए थो मिस्र मां हाले मिस्र में ई हुया, पर उन मार्केट मां मिस्र जेके माण्हू उनखे ख़रीद कयो यूसुफ अलैहिस्सलाम खे। त यूसुफ अलैहिस्सलाम कनान मां मिस्र अहिड़े नमूने पहुता ऐं अल्लाह सुब्हानो ताला असांखे हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जेको नओं घरु आहे उन मिस्र जे जेके वज़ीर आहे उन ख़रीद कयुसि। त उन छा कयो? हाणे अल्लाह ताला क़ुरान में बनी इसराइल या जेके बि इजिप्शियन आहिनि, मिस्र आहे, उन जे बारे में तमामु घणो ॻाल्हायो आहे, तमामु घणो उन्हनि क़ौमुनि जे बारे में असांखे ॿुधायो आहे त जीअं असां उन्हनि मां पंहिंजी ज़िंदगी में बहितरी करे सघूं। क़यामत ताईं जेको बि इन शइ खे पढ़ंदो या अॻु में असांखां जंहिं बि इन शइ खे पढ़ियो आहे उहो पंहिंजी ज़िंदगी खे बहितर करे सघे थो उन्हनि क़ौमुनि जे मिसालनि मां जेके अल्लाह सुब्हानो ताला असांखे ॾिनियूं आहिनि। हाणे इन्हनि क़ौमुनि वटि हिकु नबी वेंदो, ॿियो नबी ईंदो, हिकु नबी वेंदो, ॿियो नबी ईंदो। ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम उनजा ॿ पुट हुया, इसहाक ऐं इस्माईल। इसहाक अलैहिस्सलाम जो पुटु याकूब अलैहिस्सलाम, जंहिंजो ॿियो नालो इसराइल हुयो, ऐं उनजो पुटु यूसुफ अलैहिस्सलाम। ऐं सभु प्रॉफिट जेके आहिनि, दाऊद अलैहिस्सलाम, सुलेमान अलैहिस्सलाम, ऐं मूसा अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम, जेके बि नबी हुया उहे सॼा इन लाइन मां हुया, इसहाक अलैहिस्सलाम जी पीढ़ी मां। ऐं इस्माईल अलैहिस्सलाम अल्लाह ताला कंहिं बि नबी जो ज़िक्र न कयो आहे। इस्माईल अलैहिस्सलाम आहे उनखां पोइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन। त इहो सॼी जेका फैमिली हुई इहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फैमिली हुई। त हिन लाइन मां अल्लाह ताला इलाही प्रॉफिट्स न आहे उन जूं स्टोरीज़ असांखे ॿुधायूं आहिनि ऐं उन स्टोरीज़ में असांजे लाइ इलाही वॾियूं सम्झाणियूं आहिनि। त मिस्र, कोई चए थो मां क़ुरान सम्झंदुमि, त उनखे मिस्र जे बारे में ज़रूरु सम्झणो पवंदो। ॿ नेशन वॾियूं हुयूं इजिप्ट में, हिकिड़ो त बनी इसराइल
ऐं ॿियो हुयो फ़िरऔन। इन्हनि जो तमामु घणो ज़िक्र आहे क़ुर में। त फ़िरऔन ऐं बनी इसराईल, हिकिड़ी फ़िरऔन जी क़ौम हुई ऐं ॿियो बनी इसराईल वारा हुया। त इन्हनि खे सम्झण लाइ, इजिप्ट जे लाइ सम्झणु तमामु लाज़मी आहे। त उन जे लाइ कॾहिं असां नेक्स्ट जेके आयात नेक्स्ट सूरा उन में असां इन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। त मिस्र मां हिकिड़े ॼणे उनखे ख़रीद कयो ऐं उहो पंहिंजे घर वठी वियो उनखे, ऐं पंहिंजी ज़ाल खे छा चयईं, लिम्रातिही अक्रिमी मथवाहु। अक्रिमी जी माना छा आहे? अक्रिमी निकितल इकराम आहे। इकराम माना आहे जेको महिमान आयो, को गेस्ट आयो, उनखे तव्हां रिस्पेक्ट ॾियो, उनखे तव्हां इज़त ॾियो, उनखे इकराम पोइ अरबिक में, पोइ दौर जी अरबिक में इकराम जी माना इहा बि आहे। अक्रिमी जी माना आहे त कंहिंखे ऑनर ॾियणु, कंहिंखे रिस्पेक्ट ॾियणु, कंहिंखे इज़त ॾियणु, कंहिंखे सुठे नमूने अहसन वारे तरीक़े सां रखणु, उनखे चवंदा आहिनि अक्रिमी जी। त उहो जेको मिस्र हुयो, मिस्र में जेको अज़ीज़ मिनिस्टर हुयो, उन वठी आया ऐं पंहिंजी ज़ाल खे चवनि पिया त यूसुफ अलैहिस्सलाम खे रिस्पेक्ट सां रखणु। मिनिस्टर जे घर में ॿिया इलाही नौकर हूंदा, मिनिस्टर घर में इलाही नौकर हूंदा, ईअं न आहे त सिर्फ़ु यूसुफ अलैहिस्सलाम खे वठी आया, पर उन्हनि चयो त हिन जी जेका रिस्पेक्ट आहे, यूसुफ अलैहिस्सलाम जी जेका रिस्पेक्ट आहे, उहा ॿियनि खां इलाही मथे आहे, ऐं उहा उनजी रिस्पेक्ट कर, ऐं उनजी जेका आहे उहो आम नौकरनि वांगुरु न हूंदो जीअं ॿिया नौकर आहिनि, उहो उनजी जेका आहे रिस्पेक्ट इलाही वधीक हूंदी। अच्छा, इहो छो चयूं? उन खां चवंदा अक्रिमी मसवाहू जी माना छा आहे? इहो सवा मां निकितल आहे त जीअं का रेज़िडेंस, लाइफ टाइम रेज़िडेंस जेका हुजे, जिते पीढ़ियूं रहनि, ऐं मसवा जी माना इहा बि आहे त का प्लेस, जॻह। त इन जी जेका जॻह आहे, यूसुफ अलैहिस्सलाम जी जेका जॻह आहे, उनखे रिस्पेक्ट ॾे। मतिलबु त इहे ॿियनि नौकरनि वांगुरु इन सां डील न कजां, जीअं ॿियनि नौकरनि सां तूं डील कंदी आहे, न। जेको यूसुफ अलैहिस्सलाम आहे, इन जी जेका रेज़िडेंस आहे उहा स्पेशल आहे, ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जी रेज़िडेंस खे रिस्पेक्ट ॾियणी आहे, उनखे रिस्पेक्ट ॾियणी आहे। के बुक्स ईअं बि चवनि था त यूसुफ अलैहिस्सलाम सॼे घर जो इंचार्ज हूंदो, सभु कीज़ उन वटि हूंदियूं, ऐं सॼियूं जेके डीलिंग्स कंदा उहे यूसुफ अलैहिस्सलाम कंदा। एतिरे हद ताईं उन वक़्तु जेका मिनिस्टर उन्हनि ते ट्रस्ट कंदा। अच्छा, इहो पोइ चवनि था असां ऐं यनफ़अना ओ नत्तख़िज़हु वलदा, त थी सघे थो इहो असांखे फ़ाइदो ॾे, ऐं इहो बि थी सघे थो त इनखे असां वलदा मतिलबु पंहिंजो पुटु ठाहियूं। त उन वक़्तु उहे यूसुफ अलैहिस्सलाम खे वठी आया, त उनखे इहा ख़बर न हुई त अॻिते हली यूसुफ अलैहिस्सलाम कीअं थींदा। त उन जे ज़हन में हुयो, थी सघे थो असां अगरि इहे सुठा निकिता त असां इनखे पंहिंजो पुटु बि ठाहियूं। इहा बि सोच हुई मिनिस्टर खे। ऐं रोमन बैक साइड, पुराणे दौर में रोम जेके जा वॾा जेके हूंदा किंग्स हूंदा रोम जा, त रोम जे किंग्स में हिकिड़ी हैबिट हूंदी, नेचर हूंदी, त रोम जो हिकिड़ो किंग जॾहिं मरंदो त उनजो जेको औलाद हूंदी उहा उनजी गदी ते ईंदी। त उन में छा थींदो त उन्हनि जी पंहिंजी औलाद जेका हूंदी उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे किंग जी औलाद हूंदी, उहे मसरूफ़ हूंदा खेॾण में, प्ले स्टेशन में, मोबाइल्स में, गेम्स में, कंप्यूटर्स में खेॾण में मसरूफ़ हूंदा। त उहे पंहिंजी औलाद में एतिरी कैपेबिलिटी, एतिरी एबिलिटी, एतिरी ज़हानत न ॾिसंदा। पोइ छा कंदा, पंहिंजी आर्मी मां को स्मार्ट, को टैलेंटेड, को ज़हीन माण्हू, ज़हीन छोकिरो पसंदि कंदा, ऐं उनखे पंहिंजे पुट जो दर्जो ॾींदा, पंहिंजो नालो ॾींदा त इहो असांजो पुटु आहे। जॾहिं क़ुर आयो त अल्लाह सुब्हानहू ताला क्लियर चई छॾियो त असां कंहिंखे पंहिंजो नालो एज़ अ वल्दियत नथा ॾेई सघूं, ऐं असां अगरि कंहिंखे एडॉप्ट बि कयूं था त उहो दीन में असांजो भाउ आहे। त असांजे दीन में कंहिंखे वल्दियत ॾियणु, पंहिंजो नालो, त मां इन जो पीउ आहियां, उहो रियल औलाद न हुजे, बायोलॉजिकल औलाद न हुजे, असां उनखे पंहिंजो नालो नथा ॾेई सघूं। नालो वल्दियत कोई बि चेंज नथो करे सघे, ऐं वल्दियत जेका हूंदी उहा ई रहंदी, चाहे कुझु बि हुजे। इहो अल्लाह सुब्हानहू ताला जी तरफ़ां चयल आहे, असां वल्दियत चेंज नथा करे सघूं, उहो असांजा दीन में ॿाहिरि आहिनि। अच्छा, पोइ उनखे उन चयो त असां थी सघे थो इनखे पंहिंजो पुटु ठाहियूं, थी सघे थो इहो असांजो जेको आहे फ़ाइदेमंद हासिलु थिए, ऐं थी सघे थो असां इनखे पंहिंजो पुटु ठाहियूं। इहो कंहिं चयो? वज़ीर चयो पंहिंजी वाइफ खे। त वज़ीर ज़ाहिरी ॻाल्हि आहे यूसुफ अलैहिस्सलाम में का शइ ॾिठी हूंदी, ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उन घर में चयूं त स्पेशल उनजी रेज़िडेंस ॿियनि नौकरनि सभिनि खां मथे हूंदो, ऐं जेको थी सघे थो असांखे फ़ाइदो ॾिए, ऐं असां इनखे पंहिंजो पुटु ठाहियूं। उनखां पोइ हाणे इहो मिनिस्टर जेको हुयो उहो पियो चए पंहिंजी ज़ाल खे, उनखे ख़रीद कयो, उन जो ज़िक्र साॻी आयत आहे, आयत चेंज न आहे। इन ई आयत में वरी अल्लाह सुब्हानहू ताला थो ॻाल्हाए, छा चए, वकदालिक मकन्ना लियूसुफ, ऐं अहिड़ी तरह यूसुफ खे मिस्र में जाइ ॾिनी, फिल अर्द।
अहिड़ी तरह यूसुफ खे मिस्र में जाइ ॾिनी। हाणे इहो सॼो जेको बि शइ आहे अल्लाह ताला चए थो इहो मुंहिंजे तरफ़ां प्लान हुयो। जेको यूसुफ अलैहिस्सलाम जे भाइर हुन सां हसद कयो, हुनखे खूह में विधऊं, काफ़िले अची खयों ऐं हुनखे मिस्र मोकिलियऊं, इहो सॼो जेको हुयो प्लान हुयो। छाजो प्लान हुयो? यूसुफ अलैहिस्सलाम छो आया इजिप्ट? मेन अल्लाह सुब्हान ताला जो जेको प्लान हुयो उहो छा हुयो? एॾियूं तकलीफ़ यूसुफ अलैहिस्सलाम ॾिठियूं, सॼी ज़िंदगी याकूब अलैहिस्सलाम रुना ऐं रोई रोई हुननि जी अखियुनि जी नज़र हली वई। त बैक साइड अल्लाह सुब्हान ताला जो प्लान छा हुयो? अल्लाह ताला जो प्लान इहो हुयो त जेका इजिप्शियन नेशन आहे, जेका क़ौम आहे, उहा अगरि यूसुफ अलैहिस्सलाम उते न अचनि हा ऐं बादशाह जे ख़्वाब जी ताबीर न ॿुधाइनि हा ऐं यूसुफ अलैहिस्सलाम फाइनेंस जा मालियाती मिनिस्टर न थियनि हा, त उहा सॼी क़ौम बुख ते क़ौम तबाह थी वञे हा ऐं उहा क़ौम बुख ते मरी वञे हा। छो जो कंहिं बि क़ौम ते अगरि कंहिं बि नेशन ते कंहिं बि मुल्क में बुख कह थींदो आहे त उते चोरियूं बि वधंदियूं आहिनि, उते क्राइम बि वधंदो आहे, उते क़तल बि वधंदो आहे, उते हर क़िस्म जो क्राइम थींदो आहे। त जेको बादशाह ख़्वाब ॾिठो हुन में इहो ई ताबीर पई निकिरे त नेक्स्ट 7 साल जेके आहिनि उहे हिन मुल्क में को बि मींहुं न वसंदो ऐं हिते कहा थींदो। त उन्हनि जो जेको प्लान हुयो उहो कीअं कजे, इहो तालीम अल्लाह सुब्हान ताला यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिनी। अच्छा, यूसुफ अलैहिस्सलाम खे अल्लाह सुब्हान ताला तालीम ॾिनी त इहो तालीम जेका आहे उहा किथे ॾिनई? उन वज़ीर जे घर में। हाणे मिनिस्टर जे घर में जेको मिनिस्टर आहे उन जे घर में ॿिया वज़ीर बि ईंदा हूंदा, उन जे घर में जेके सेक्रेटरीज़ हूंदा उहे बि ईंदा हूंदा, उन मिनिस्टर जी जेका फैमिली लाइफ आहे उन जी फैमिलीज़, उन्हनि जा जेके दोस्ती वारा आहिनि उन्हनि सभिनि जी लाइफ, या मिनिस्टर घर में जेके ॿिया नौकर आहिनि उहे छा था सोचनि, उहे छा था कनि, मिनिस्टर अंदरि मीटिंग में छा थो चए, ॿिया जेका वज़ीर ॿाहिरि निकिरनि था, ॿाहिरि निकिरी माण्हुनि सां कीअं था ॻाल्हाइनि, सॼियूं जेके बि डीलिंग्स हुयूं, जेका बि शइ हुई, वरी यूसुफ अलैहिस्सलाम चवंदा घर जा इंचार्ज हुया ऐं सॼियूं चाबियूं हर शइ जेका आहे यूसुफ अलैहिस्सलाम वटि हुई उन घर जी। एतिरे हद ताईं उन घर में अल्लाह ताला उन्हनि खे रखियो ऐं उहो ॿाहिरि जूं शयूं बि उहे ई ॾिसंदा त जॾहिं ॿाहिरि वेंदा हूंदा त पब्लिक जेका आम माण्हू आहिनि, ग़रीब माण्हू आहिनि, दुकानदार आहे, उहे कीअं था सोचनि, उहे मिनिस्टर जे बारे में छा था चवनि, उहे गवर्नमेंट जे बारे में छा था चवनि, जेका बि उहे यूसुफ अलैहिस्सलाम शइ ॾिसनि पिया, जेको बि एक्सपीरियंस वठनि पिया, इहा अल्लाह सुब्हान ताला जी तरफ़ां तालीम हुई यूसुफ अलैहिस्सलाम खे। त अहिड़ी तरह अल्लाह ताला चए थो वकदालिक मक्कना, ऐं अहिड़ी तरह, कहिड़ी तरह? यूसुफ अलैहिस्सलाम उतां आया, एॾियूं सॼियूं तकलीफ़ूं ॾिठियूं, अहिड़ी तरह इहो सॼो जेको बि शइ हुयो इहो अल्लाह जे तरफ़ां प्लान हुयो माण्हुनि खे बचाइण जो कहत खां। ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला यूसुफ अलैहिस्सलाम खे जॻह ॾिनी, किथे? मिस्र में। पोइ वरी अल्लाह सुब्हान ताला फरमाए थो वलिनुअल्लिमहु मिन तावीलिल अहादीस, ऐं असां उनखे तालीम ॾिनी। त तालीम त हाणे उनखे मिनिस्टर्स पिया ॾियनि, सॼो एक्सपीरियंस पियो ॾिए, जेको उहो एक्सपीरियंस उते वठनि पिया, मिनिस्टर जूं अंदरियूं ॻाल्हियूं मीटिंग्स जूं ॿुधनि पिया, ॿाहिरियूं जेके नौकर छा था सोचनि, मिनिस्टर जी वाइफ छा थी सोचे, उनजे जेके फैमिलीज़ वारा आहिनि उहे छा था सोचनि, ॿाहिरियां माण्हू दुकान वारा छा था सोचनि, किथे चीटिंग, काथे काथे चीटिंग थींदी आहे, कहिड़ी जॻह ते केरु कूड़ थो ॻाल्हाए, केरु सच थो ॻाल्हाए, इहा सॼी एक्सपीरियंस यूसुफ अलैहिस्सलाम खे छा पियो ॾिए? तालीम पियो ॾिए। त अल्लाह सुब्हान ताला चए थो इहा मुंहिंजे तरफ़ां तालीम हुई, इहा उनखे जेका ॻाल्हाइण जी जेका स्पीच जी तालीम हुई, जेका अहादीस जी तालीम हुई, इहा कंहिंजे तरफ़ां हुई? इहा सॼी मां पियो ॾियां। इहो सॼो जेको बि क्रेडिट आहे, जेका शइ आहे, इहा अल्लाह जी तरफ़ खां प्लैंड हुई, इहा तालीम अल्लाह जी तरफ़ां खां हुई। जीअं त इलाही माण्हू असां हूंदा आहिनि, असां हूंदा आहियूं त असांखे कॾहिं तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि त असां हुन मां सिखंदा आहियूं, असांखे उहो हिकिड़ो ॾुखियाइयूं एज़ अ टीचर थी सेखारींदियूं आहिनि, एज़ अ उस्ताद थी सेखारींदियूं ॾुखियाइयूं, त उन ॾुखियाई मां निकिरंदा आहियूं त असां ॿियनि खे उहो एक्सपीरियंस शेयर कंदा आहियूं, असां बि टीचर थी वेंदा आहियूं। त यूसुफ अलैहिस्सलाम इन्हनि ॾुखियाईनि मां निकिरी करे अल्लाह ताला उन्हनि खे हिकिड़ी शइ तालीम पियो ॾिए त जीअं अल्लाह ताला क़ौम खे बचाए। त यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं जेल मां निकिता, बादशाह ॾे विया, बादशाह खे पाण चयूं त मूंखे जेको आहे मालियाती फाइनेंस जो मिनिस्टर ठाहियो, छो जो मूंखे इन जे बारे में ख़बर बि आहे, मां इहो बहितर ॼाणे सघां थो। त इलाही माण्हू चवंदा आहिनि त मूंखे सिर्फ़ु दीनी तालीम खपे, रूहानी तालीम खपे, स्पिरिचुअल नॉलेज खपे, बाक़ी जेका काफ़रनि जी तालीम आहे इहा मूंखे न खपे। सॼी जेका बि तालीम आहे उहा अल्लाह जे तरफ़ां आहे, अल्लाह सुब्हान ताला जे तरफ़ां आहे। जेको बि इल्मु आहे, ज़बान आहे, इहा अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे सेखारी ऐं उनखां पोइ अल्लाह ताला इंसाननि खे सेखारी। त जीअं यूसुफ अलैहिस्सलाम हुया, इहे रुगो दीन न पिया फैलाइनि, इहे चवंदा न मां सिर्फ़ु अल्लाह जो दीन फैलाईंदुमि, छो जो मूंखे याकूब अलैहिस्सलाम ॿुधायो त मुंहिंजो पड़ ॾाॾो इब्राहिम, मुंहिंजो ॾाॾो इसहाक, ऐं त अल्लाह जी तरफ़ां मां रुगो दीन फैलाईंदुमि, न, अल्लाह ताला उन्हनि खे तालीम पियो ॾिए त जीअं क़ौम खे बचाए। जेका बि तालीम आहे अगरि उहा इंसान जे फ़ाइदे जे लाइ इस्तेमालु थिए थी
त उहा हिकिड़ी सही हर तालीम इंसान जे फ़ाइदे लाइ ई इस्तेमालु थींदी आहे. रोड आहिनि, रोड मां इंसान फ़ाइदो वठंदा आहिनि. घर में नलका आहिनि, प्लम्बर आहे, प्लम्बर जी तालीम आहे, इंजीनियरिंग जी तालीम आहे, इलेक्ट्रिसिटी लाइट आहे, हर शइ इंसान खे फ़ाइदो थी ॾिए. साइंस जी तालीम जेका आहे उहा नुक़सान बि ॾेई सघे थी अगरि ग़लति इस्तेमालु थींदी, फ़ाइदो बि ॾेई सघे थी. वायरस बि माण्हू ठाहे सघे थो जेको सॼी नेशन सॼी क़ौमुनि खे नुक़सानु पुॼाए, माण्हुनि खे आम माण्हुनि खे नुक़सानु पुॼाए, ऐं उन मां वैक्सीन बि ठही सघे थी जेको शइ फ़ाइदो ॾिए. जीअं त असां वटि डॉक्टर्स इलाही हूंदा आहिनि, उन फार्मास्यूटिकल कंपनीज़ वारा उन्हनि वटि ईंदा आहिनि ऐं उन्हनि खे ऑफर्स ॾींदा आहिनि त हे जेका हिकिड़ो कैप्सूल आहे इन जी प्राइस अगरि तूं 120 रुपया रखंदे त उन मां कुझु हिसो तो ॾींदो या असां तोखे हे गिफ्ट ॾियूं था. पर उहा बि हिकिड़े क़िस्म जी तालीम आहे जेका मिसयूज़ थी थिए. उहो डॉक्टर खे ख़बर हूंदी आहे त इहो कैप्सूल जेको आहे इन कंपनी जो उन जो जेको असरु आहे उहो हुन कंपनी खां घटि आहे जंहिं मूंखे ऑफर न ॾिनी आहे, पर तॾहिं बि डॉक्टर उहा लिखंदो आहे. ऐं कंपनी जेका आहे उहा चवंदी आहे त उनखे कंपनी खे सिर्फ़ु पैसो खपे, उनखे सिर्फ़ु पैसो खपे, उनखे न ड्रग सां को प्रॉब्लम, न माण्हुनि जी हेल्थ सां को इशू आहे, उन्हनि खे सिर्फ़ु पैसो खपे. अगरि इहा तालीम, इहा बि हिकिड़े क़िस्म जी तालीम आहे, साइंस आहे, पर उहो उनखे ग़लति था इस्तेमालु कनि. अगरि दीनी तालीम आहे, स्पिरिचुअल क़ुरान जी हदीस जी तालीम आहे त तव्हां उन तालीम खे सही इस्तेमालु कंदो ऐं तव्हां इंसाननि जे बेनिफिट, इंसाननि जे फ़ाइदे लाइ इस्तेमालु कंदो. त असांखे हीअ तालीम, हूअ तालीम, सभु जेका बि नॉलेज आहे, जेको बि इल्मु आहे, इहो सॼो अलाह जे तरफ़ां आहे, कंहिं बि इंसान जी तरफ़ां न आहे. कंहिं वटि बि को इल्मु आहे उनखे इल्म खे सही इस्तेमालु करणु घुरिजे ऐं माण्हुनि जे फ़ाइदे जे लाइ इस्तेमालु करणु घुरिजे. त उनखां पोइ अल्लाह सुब्हानहू तआला फरमाए थो वल्लाहु गालिबुन अला अम्रिही वलाकिन अक्सर अन्नास ला यअलमून. हे अल्लाह पंहिंजे कम ते गालिब आहे, गालिब आहे, पर घणा माण्हू न ॼाणींदा आहिनि. त गालिब जी माना छा आहे? अल्लाह जो नालो गालिब ऐं लतीफ़. गालिब ऐं लतीफ़ जी माना छा आहे? गालिब जी माना आहे डोमिनेंट, कंहिं शइ ते मुसलत. अल्लाह सुब्हानहू तआला चए थो वल्लाहु गालिबुन अला अम्रिही, अल्लाह जो अमर आहे, अल्लाह जो हुकुम आहे. ऐं गालिब जेको आहे चवंदा आहिनि त कंहिं शइ ते डोमिनेंट हुजे का शइ, उनखे चवंदा आहिनि गालिब. लतीफ़ चवंदा आहिनि बारीक बीन, तमामु सन्हो बारीक, जेका शइ तव्हांखे नेकेड आई सां, आइज़ सां ॾिसी न सघो. जीअं कॾहिं कॾहिं सिज जी रोशनी ईंदी आहे दरी मां, टुंगड़े मां कंहिं सिज जी दरी मां थोरी रोशनी थी अचे त तव्हां रूम जे अंदरि ॾिसंदो सन्हा सन्हा पार्टिकल्स हूंदा आहिनि, सिर्फ़ु उहो रोशनी ईंदी आहे त पोइ ज़ाहिर थींदा आहिनि, रोशनी ख़तमु थींदी तव्हांखे नज़र न ईंदा. त अल्लाह ताला चए थो मां गालिब आहियां ऐं मां लतीफ़ बि आहियां. लतीफ़ अल्लाह ताला जो नालो आहे. त जॾहिं बि कंहिंखे का तकलीफ़ अचे, जीअं अल्लाह सुब्हानहू तआला यूसुफ अलैहिस्सलाम खे जेका तकलीफ़ आई, याकूब अलैहिस्सलाम जेको रोइनि पिया, यूसुफ अलैहिस्सलाम खे जेको खूह में विधो पियो, जेका बि उन्हनि खे तकलीफ़ आई, अल्लाह ताला चए थो मां गालिब आहियां, मां सभु कुझु ॾिसां पियो. इहा सभु शइ जेका बि थिए पई यूसुफ अलैहिस्सलाम सां मां ॾिसां पियो. इन जे बैक साइड में जेके प्लेन हुया उहो यूसुफ अलैहिस्सलाम खे एक्सपीरियंस, उन्हनि खे तालीम ॾियणो हुयो. त जंहिंखे बि का तकलीफ़ अचे, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असांखे तकलीफ़ न चवंदा आहियूं माज़ अल्लाह नऊज़ बिल्ला, अल्लाह काथे आहे? मूंखे जॾहिं एॾी तकलीफ़ हुई उन वटि अल्लाह काथे हुयो? तव्हां चओ था अल्लाह ॾिसे थो, अल्लाह गालिब आहे, काथे आहे? मालिक चए थो मूंखे ख़बर आहे, जेका तोखे तकलीफ़ आहे उन तकलीफ़ मां जेका तोखे ख़बर आहे इहा मूंखे ख़बर आहे. ऐं अगरि इन तकलीफ़ में बि असां सिधे रस्ते ते आहियूं त अल्लाह सुब्हानहू तआला उन तकलीफ़ में बि असांजे लाइ हिकिड़ी तालीम, असांजे लाइ हिकिड़ो इल्मु रखंदो ऐं उहा तकलीफ़ बि हिकु टीचर थी असांखे ज़ाहिर थींदी. उन मां बि असां एक्सपीरियंस वठी उहो एक्सपीरियंस ॿियनि खे ॾेई सघूं था. कंहिंजी तकलीफ़ हलंदी आहे हिकु ॾींहुं, कंहिंजी तकलीफ़ हलंदी आहे साल, कंहिंजी तकलीफ़ हलंदी आहे 2 साल. जीअं ज़करिया अलैहिस्सलाम दुआऊं पिया घुरनि पंहिंजे पुट लाइ, एतिरी एज में थी आहे, पोइ अल्लाह ताला उन्हनि खे पुटु ॾिनो यहया. ऐं मूसा अलैहिस्सलाम जी माउ जेका आहे उनखां अल्लाह सुब्हानहू तआला पुटु अलॻि कयो जॾहिं ॼमी विया, ऐं ॼमंदड़ खे अलॻि कयूं. ऐं उन्हनि बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे दुआ घुरी, ऐं मूसा अलैहिस्सलाम उन वक़्तु ई वापसि आया त उन्हनि खे खीर पीआरियो. त कंहिंखे तकलीफ़ हलंदी आहे साल, कंहिंखे 2 ॾींहं, कंहिंखे कलाक, त उहो अल्लाह सुब्हानहू तआला जी तरफ़ां सभु प्लान आहिनि. त कंहिंजी तकलीफ़ जल्दी दूर थी वेंदी आहे, कंहिंजी तकलीफ़ जेका आहे उहा देरि सां दूर थींदी आहे. ऐं अल्लाह ताला उन्हनि शयुनि जो अजर रखियो आहे दुनिया में बि ऐं आख़िरत में बि. त अल्लाह ताला चए थो जेके अक्सर माण्हू आहिनि उन्हनि खे इल्मु न आहे, अक्सर माण्हू ॼाणनि नथा. त इन मां इहो बि मुफ़स्सिरीन कढियो आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मके में हुया, इहा स्टोरी अल्लाह सुब्हानहू तआला उते उन्हनि खे ॿुधाइनि पिया. ऐं कुरैश जो ज़ुल्म उन वक़्तु तमामु घणो पीक ते हुयो, हाई लेवल ते हुयो. त अल्लाह सुब्हानहू तआला उन्हनि खे ॿुधाए थो त तव्हांखे ख़बर न आहे, कुरैश खे अक्सर नास ला यअलमून, मतिलबु उन्हनि खे को इल्मु न आहे त उहे कनि छा था. अल्टीमेट जेको फतह थींदी उहा मुस्लमाननि जी ई थींदी. ऐं उन्हनि खे कंहिं शइ जो इल्मु न आहे त उहे छा था कनि ऐं कंहिंसां था कनि.
जॾहिं बि कंहिंसां को ज़ुल्म थिए थो त उहो छो थो थिए, जीअं मिसाल जे तौर ते अगरि को माण्हू कंहिंसां ज़ुल्म थो करे त अल्लाह ताला चए थो मां ग़ालिब आहियां, मां ॾिसां थो, सॼो जेको बि शइ आहे उहा मुंहिंजे हथ में आहे ऐं मां उहा शइ ॾिसां थो। जंहिंसां तव्हां तकलीफ़ कयो था उनखे जेको इन शइ जो अजुर ॾींदुसि उहो अलाह वटि आहे, ऐं जेको करे थो उन जेके अलाह माफ़ु करे अगरि उहो माफ़ी घुरे थो, न त उनजो अलाह सुब्हानो ताला उहा सभु शइ रिकॉर्ड थी थिए ऐं उहा शइ कॾहिं बि डिलीट नथी। जीअं चवंदा आहिनि सुबुह सां असां उथूं था त असां पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो पेज राइट करणु लिखणु शुरू था कयूं, शाम थिए थी त असां उहो पेज वराए था छॾियूं, वरी ॿिए ॾींहं जो पेज लिखणु शुरू था कयूं। जेको पेज असां वरायूं था उहो वरी वापसि न ईंदो। त हर को पंहिंजी डायरी डेली लाइफ में असां लिखूं था त असां उन में छा कयो, त पाण खे अगरि असां ॿिए पोएं ॾींहं सां कंपेयर कयूं त असां पंहिंजो हाणे वारो ॾींहुं सुठो करे सघूं था, वधीक बहितर करे सघूं था। त अल्लाह सुब्हानो ताला चए थो त अक्सर माण्हू आहिनि उन्हनि खे इल्मु नाहे त इहो जेका तकलीफ़ अचे थी ऐं इहो जेको परेशानियूं अचनि थियूं, इन्हनि परेशानियुनि में उन्हनि खे असांखे इहो थींदो आहे त असांजी परेशानी अॼु ई दूरि थी वञे, अॼु ई ख़तमु थी वञे। न, अल्लाह सुब्हानो ताला जे तरफ़ां हिकिड़ो यूसुफ अलैहिस्सलाम जो प्लान हुयो त यूसुफ अलैहिस्सलाम हुते ईंदा, फाइनेंस मिनिस्टर थींदा ऐं सॼे इजिप्ट जेके क़ौम ऐं इजिप्ट नेशन आहे उनखे कहत ज़दा मां बचाईंदा। अल्लाह ताला यूसुफ अलैहिस्सलाम खे हुते सॼी तालीम पिया ॾियनि त जीअं यूसुफ अलैहिस्सलाम वज़ीर थियनि, कहिड़ा वज़ीर थियनि, फाइनेंस मिनिस्टर थियनि ऐं उन क़ौम खे कहत ज़दाई मां बचाइनि त इलाही माण्हू मौत खां, इलाही माण्हू बुख खां बची सघनि। जीअं ज़ाहिरी ॻाल्हि आहे कि मुल्कनि में बुख ईंदी आहे, कंहिं बि मुल्क में कंहिं बि क़ौम ते, त उनजा ॿार बुख ते मरंदा आहिनि, न उनखे खीरु हूंदो आहे, न उनखे खाइण कुझु हूंदो आहे, न पीउ मां वटि हूंदो आहे, ॿार बुख ते मरी वेंदा आहिनि, पीउ मां बि, ऐं सॼा माण्हू जेके आहिनि उहे बुख ते मरी वेंदा आहिनि। त अल्लाह ताला इहा शइ ॿुधाए थो त मां कीअं इहे शयूं, कीअं इन्हनि शयुनि ते ग़ालिब आहे, मां इहे कीअं शयूं कयां थो, उहा सॼो जेको इल्मु आहे उहो सॼो मूं वटि आहे ऐं मां हर शइ ॾिसां थो। अल्लाह सुब्हानो ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।